सेवा जे सर ते पाकिस्तान स्टडी सेंटर ऐं एरिया स्टडी सेंटर जे मुलाज़िमनि उस्तादनि ऐं शागिर्दनि हेक तरफ़ा सेंटरनि ऐं यूनिवर्सिटियुनि जी बजट घटाइण, पघार न मिलण ऐं कटौती करण ख़िलाफ़ धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर वक़ार सोलंगी मूजिबि अॻवाणनि मोहम्मद अली घांघरो, अहमद अली कुंभार, यार मोहम्मद लगारी ऐं ॿियनि चयो त हेक इस्लामाबाद सिंध जे इदारनि खे तबाह करणु चाहे थी। ग्रांट घटाइण सबबि खेनि अॼु ताईं पघार नाहे मिली। हुननि चयो त डायरेक्टर ऐं वीसीस बि ख़ामोश आहिनि। मामले जो नोटिस न वरितो वियो त सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मटियारी वेझो फ़क़ीर नूं होथियाणी जे सालियाने उर्स जे मौक़े ते सिंध जे सक़ाफ़ती रांदि मलाखड़े में मल्ह पहलवाननि हिसो वरितो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो मूजिबि मल्ह पहलवाननि चयो त बरसातुनि सबबि मलाखड़ा न हुअण करे हू सख़्त परेशान आहिनि। होरां संदनि दाह बाद जमियत उलमा इस्लाम सिंध जे अॻवान अलामा राशिद सूमरो 50 मल्ह पहलवाननि लाइ राशन उमाणियो, जेको जेयूआई अॻवान सलीम सिंधी ऐं मौलाना असदुल्ला खोड़ो जी मौजूदगीअ में मल्ह पहलवाननि खे ॾिनो वियो। शहदादकोट में क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान अलामा सैयद साजिद अली नक़वी जी हिदायत ते ज़हरा अकेडमी तरफ़ां 10 ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में मोबाइल मेडिकल कैंपूं क़ाइमु कई वयूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर घंवर ख़ान ब्रोही मूजिबि शहदादकोट ऐं आसपास जे 10 ॿोॾि मुतासिर इलाइक़नि ॻोठ गुलबहार लगारी, गढ़ी खैरो बाईपास, ॻोठ मोहम्मद हाशिम भट्टी, ॻोठ मोहम्मद ख़ान भुट्टो ऐं कुबोसेर ख़ान बाईपास समेत ॿियनि इलाइक़नि में मोबाइल मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वयूं। माहिर डॉक्टरनि जी निगरानी में मरीज़नि जो मुआइनो करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते रज़ाकारनि डॉक्टर मोहम्मद शरीफ़ भट्टी, साबिर हुसैन जमाली ऐं ॿियनि चयो त मुतासिरनि जी बहाली ताईं ख़िदमत जो सफ़र जारी रहंदो। खैरपुर में समाजी तंज़ीम पारां पहिरें मरहले में हेवी मशीनरी ज़रिए पाणी नेकाली जो कमु शुरू कयो वियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि उन सिलसिले में पाक एड वेलफेयर ट्रस्ट जे अॻवान मौलाना अवैस अहमद फुलपोतो ॻोठ ख़ान मोहम्मद मोरेजो में पाणी नेकाली दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चौमासे जे बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि खैरपुर ज़िलो मुकमल तौरु मुतासिर थियो आहे। हज़ारे ॻोठ पाणी में ॿुॾल आहिनि, जंहिं सबबि लखे माण्हू बेघर थी विया आहिनि। हुन चयो त पहिरें मरहले में ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल करण लाइ कमु करे रहिया आहियूं। जमाली ॻोठ, कश्मीर ॻोठ, ईसण ॻोठ ऐं तालाणी ॻोठ समेत 13 ॻोठनि मां पाणी कढी छॾियो आहे। ॿिए मरहले में राशन मेडिकल कैंप, तबाह थियल स्कूल, मस्जिदूं ऐं मदरसनि जी तामीर कराई वेंदी। कराची जे गुलशन इक़बाल वारे इलाइक़े में पंजरापुर ट्रस्ट जे रीजनल ऑफिस जो इफ़्तिताह कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद कुराई मूजिबि पंजरापुर ट्रस्ट जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर नवाब अमीर ख़ान लाड़क, स्टेट ऑफिसर ज़ुबैर आलम, आसिफ इक़बाल ऐं ॿियनि मेंबरनि सां कराची में रीजनल ऑफिस जो इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब बाद पंजरापुर ट्रस्ट जे सरपरस्त आला नवाब अमीर ख़ान लाड़क ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु कराची में रीजनल ऑफिस जो इफ़्तिताह कयो वियो आहे। पंजरापुर ट्रस्ट जे ज़मीन ते जेके बि लैंड माफ़िया वेठल आहिनि, उन्हनि खे हुकूमती सहकार सां ख़ाली करायो वेंदो। सिंध सभा तरफ़ां कराची में सिंधी माण्हुनि सां मातेली मां वारे सलूक ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली मूजिबि कराची प्रेस क्लब ते सिंध सभा जे सरवाण सिंधी इनाम जी अॻवानी में बेगुनाह गिरफ़्तार थियल मीरपुर माथियल वासी नौजवान जुनेद जलबाणी जी आज़ादी, सिंधी ॻोठनि ख़िलाफ़ ऑपरेशन, सिंधी नौजवाननि जे क़त्ल, ॿोॾि मुतासिरनि जी वाहुरनि न थियण ऐं पीपल्स पार्टी जी मातेली मां वारे सलूक ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध सभा जे सरवाण चयो त अफ़गान बस्तियुनि खे लीज़ ऐं सिंधी ॻोठनि ख़िलाफ़ ऑपरेशन सरासर ज़्यादती आहे। पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि सां मातेली मां वारो सलूक बंदि न कयो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। बाहूखोसो में सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ शाही कैनाल जे आरडी 44 वटि मेन पुल टुटी तबाह थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर निदवाणी मूजिबि सिंध बलोचिस्तान खे ॻंढींदड़ पुल टुटण सां केतिरनि ई शहरनि जो हिक ॿिए खां राब्तो कटिजी वियो। पुल टुटण सबबि केतिरा ई माण्हू ॻोठनि तरफ़ वञी न सघिया। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुल काफ़ी सालनि खां ज़बून हाल हुई। केतिरा ई भेरा रोड्स खाते खे शिकायतूं कयूं, पर कंहिं बि तदारुक न कयो। खानपुर महल वेझो ॻोठ बख्श अली लाशारी में ॻोठाणे जे घर मां लखे रुपयनि जी चोरी।
पेरा खणी वींदड़ भाॻियुनि ते हमिलो, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फिदा हुसैन मूजिबि ॻोठाणनि चोरनि जा पेरा ॻोठ पांधी पिताफ़ी में हया, जिते मथनि मुबैना हमिलो कयो वियो। पेरा खणी वेलनि मथां तशदुद सबबि भाॻियो ग़ुलाम हुसैन लाशारी ज़ख़्मी थी पियो। ॿिनि ॻोठाणनि खां मोबाइल फ़ोनूं बि फुर कयूं वयूं। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर लाशारी बिरादरी पारां ज़ख़्मी खे साण करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि फौरी तौरु इंसाफ़ जी घुर कई आहे। जाती में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर महताब शाह मूजिबि रैली मलकानी पेट्रोल पंप खां कश्मीर चौक ताईं कढी वई। आशिकाने रसूल जी आमद मरहबा जा नारा हया विया। रबिउल अव्वल जे मुबारक महीने जी आमद जी ख़ुशी में दरगाह हज़रत मगर भेन बादशाह जे गादी नशीन पागारो माकर भयो कुरैशी जे फर्ज़ंद तुफ़ैल अहमद कुरैशी जी अॻवानी में निकितल रैली में सवे आशिकाने रसूल शिरकत कई।